सिंध जे ग़रीब मिसकीन ऐं बेवाह औरतुनि जे हक़नि ते धाड़ो हणी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो खणंदड़ सिंध जे सरकारी आफ़ीसरनि जी लिस्ट मंज़र आम ते अची वई। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे 938 कामोरनि जी लिस्ट सिंध हुकूमत हवाले करे छॾी। लखें रुपया पघारूं खणंदड़ कामोरा ऐं उन्हनि जूं ज़ालूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो खणंदड़नि में शामिल। सिंध जे मिसकीन ग़रीब बेसहारा ऐं बेवाह औरतुनि जे माली सहायता ऐं मदद लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वारे स्कीम मां सिंध जे 17, 18, 19 ऐं 20 ग्रेड जा आफ़ीसरनि ऐं उन्हनि जे घर वारनि पारां फ़ाइदो खणण जो इंकिशाफ थियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत अहिड़नि सरकारी आफ़ीसरनि जी लिस्ट सिंध हुकूमत हवाले करे छॾी। लिस्ट में तइलीम, सिहत, पुलिस समेत मुख़्तलिफ़ खातनि में वॾनि उहिदनि ते मुक़रर थियल 50 अहिड़नि आफ़ीसरनि जा बि नाला शामिल आहिनि जेके सिधी रीति बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो खणी रहिया आहिनि, जॾहिं त 888 नाला उन्हनि आफ़ीसरनि जा आहिनि जिन जूं ज़ालूं या वरी संदन वेझा मिट माइट सालनि खां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो खणी रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे ग़रीब मिसकीन बेवाह औरतुनि जे हक़नि ते धाड़ो हणी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो खणंदड़ सरकारी कामोरनि जी लिस्ट चीफ सेक्रेटरी सिंध हवाले कंदे उन्हनि समूरनि आफ़ीसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जी हिदायत करे छॾी आहे, जंहिं खां पोइ सिंध जे कामोरा शाही में थरथलो मची वियो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।